अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो ही अॼु जे हिन वीडियो में आऊं तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हां एनिमेटेड कार्टून कीअं था ठाहे सघो, उहो बि पंहिंजी मोबाइल खे इस्तेमालु कंदे। मतिलबु त कल्ह की वीडियो में मूं तव्हांखे ॿुधायो त तव्हां कंप्यूटर में एनिमेटेड कार्टून कीअं था ठाहे सघो। हिन वीडियो में आऊं तव्हांखे ॿुधाईंदुसि तव्हां मोबाइल खे इस्तेमालु कंदे एनिमेटेड कार्टून कीअं था ठाहे सघो, बिल्कुलु कंप्यूटर जी हाँ। त पोइ तव्हांजो बग़ैर टाइम वेस्ट करण जे अचो त शुरूआति कयूं। दोस्तों, सभ खां पहिरीं जंहिं सॉफ्टवेयर जी तव्हांखे ज़रूरत पवंदी उन जो नालो आहे डिज़ाइन ऐप या वरी एडोब ड्रा या एडोब इलस्ट्रेटर, जंहिंखे एडोब ड्रा चयो वेंदो आहे। प्ले स्टोर ते वञी करे तव्हां सर्च कयो एडोब ड्रा, तव्हांखे मिली वेंदो, या वरी ईअं लिखी सर्च कयो एडोब इलस्ट्रेटर, तॾहिं तव्हांखे एडोब ड्रा ई मिलंदो। तव्हां हुनखे इंस्टॉल कयो, या वरी तव्हां उहो डिज़ाइन ऐप इन्फिनिट डिज़ाइन ऐप, ईअं कीअं नालो आहे यार, इन्फिनिट जेको बि नालो आहे, बहरहाल उहो आहे। उनखां अलावा ही जेको आहे उन में बि तव्हां इहे साॻी करे सघो था, या वरी बहितरु रहंदो त मुंहिंजे ख़्याल में, मूंखे ई सही लॻंदो आहे, छो जो हीअ वरी उनखां थोरो मतिलबु त चेंज आहे। उन में वञी तव्हां का तस्वीर खणो, ऐं तस्वीर खणण खां पोइ उन तस्वीर जो ॿेड़ो दौड़णु शुरू करे छॾियो, मतिलबु त उन्हनि जे मथां ड्रा करणु शुरू करे छॾियो। ओके, ड्राइंग करणु शुरू करे छॾियो, उनखे पंहिंजे कलरनि जे हिसाब सां कलर ॾियो। जीअं उस्ताद सोराब सूमरे साहब जी हिकिड़ी ॿी तस्वीर आऊं खणी आया, जंहिंजो ॿेड़ो बोड़ण जे लाइ तयारु आहे उहा तस्वीर। ओके, इन जो पर हिते गौर सां ॾिसिजो, जेके आउं ड्राइंग करियां पियो उनखे तव्हां गौर सां ॾिसिजो। मूंखे ख़बर आहे त स्मार्ट दोस्त हिनखे रिवर्स करे अॻियां वञी ॾिसंदा त एनिमेशन कीअं थींदी। बहरहाल एनिमेशन खे तव्हां छॾियो, हिते तव्हांखे इहो सिर्फ़ु सम्झणो आहे। उन्हनि स्मार्ट दोस्तनि खे हिकिड़ो मुंहिंजो नंढिड़ो अर्ज़ु आहे त महिरबानी करे ही ज़रूरु पार्ट ॾिसो। हिन में तव्हांखे ॿुधाईंदुसि त कहिड़ी जॻह ते तव्हांखे मल्टीपल लेयर जो कमु वठिणो आहे, कहिड़ी जॻह ते तव्हांखे लेयर को बि कोन्हे रखिणो, ऐं कहिड़ियूं शयूं तव्हांखे ठाहिणियूं आहिनि, कहिड़ियूं शयूं तव्हांखे ठाहिणियूं न आहिनि, ऐं उहे तव्हांखे उते ठाहिणियूं पवंदियूं। इन जे करे तव्हां ॾिसी वठो, ऐं तव्हांखे जल्दी फ़ौरन ॾेखारे थो वठां त हिन जा अभ्रू मूं ठाहिया आहिनि, हिन जा वार मूं ठाहिया आहिनि, हिन जा ऐं नक नासूं जेको छॾी। बहरहाल नक हिन जो हिन तरह ठाहियो आहे, वात बिल्कुलु कोन ठाहियो आहे, ऐं हिन जूं अखियूं न आहिनि ठाहियूं, छो जो वात मूंखे ठाहिणो बि न आहे। बाक़ी हिन चहिरे खे को मतिलबु त अजीब कलर आहे, पर बहरहाल सही आहे, उहो ठाहियां थो। ऐं यादि रहे, जंहिं शइ खे तव्हांखे टेक्सचर करिणो आहे, मतिलबु त हीअ जेके अजरक आहे त हीअ अजरक मूंखे टेक्सचर करिणो आहे, उनजे लाइ हिन अजरक खे सिर्फ़ु ॻाढ़ो कलर ॾींदुसि, मतिलबु ख़ाली ॻाढ़ो कलर। ऐं उनखे वधीक जेकॾहिं अजरक बनाइणो हूंदो त असां उन ई सॉफ्टवेयर में बनाईंदासीं, जंहिंमें असां हुनखे एनिमेट कंदासीं। ज़ाहिर आहे उन में ख़ाली एनिमेशन कोन थींदी आहे, उन में तव्हां वेक्टर बि ठाहे सघो था। जेको हिते तव्हां वेक्टर ठाहियो पिया, इहो साॻी असां उन सॉफ्टवेयर जे थ्रू बि वेक्टर ठाहे सघूं था, पर उते वारो वेक्टर थोरो मतिलबु त यार मोबाइल जी स्क्रीन आहे, कंप्यूटर त कोन्हे जो हुन में माण्हू वधीक हिन में तव्हां माउस लॻाए बि कुझु कंट्रोल पंहिंजे हथ में करे सघो था, पर पोइ बि वरी मोबाइल वारी स्क्रीन आहे, ख़ैरु आहे। अच्छा, हुनखां पोइ हिकिड़ो ॿियो सॉफ्टवेयर तव्हां खोलियो, जंहिंजो नालो आहे पिक्सल ऐप या पिक्सआर्ट में तव्हां ठाहे सघो था। को फोटो एडिटर सॉफ्टवेयर हुजे, उन में तव्हां हिकिड़ो सर्कल ड्रा कयो, हिकिड़ो गोल सर्कल, ठीकु आहे। गोल सर्कल ड्रा करण खां पोइ हिन जी थोरी आउटलाइन कारी ॾियो, हिनखे आउटलाइन ॾेई वठो यार, हल ठीकु आहे। आउटलाइन ॾियण खां पोइ हिन अंदरि हिकिड़ो नंढिड़ो सर्कल ठाहियो, जेको कारे कलर जो हुजे मुकमल तौर ते। ओके, हिनखे ओके तो विच ते अचे, सेंटर ते, बिल्कुलु सेंटर ते मथे गाइड खोले हुन जे हिसाब सां सेंटर ते रखिजो। ऐं हाणे इनखे थोरी बेज़वी शिकिल ॾियो, पर बहितरु रहंदो त इन ॿिन्ही खे तव्हां ग्रुप करे पोइ हुनखे बेज़वी शिकिल ॾियो। लेयर ते क्लिक करे इन ॿिन्ही खे तव्हां ग्रुप कयो। बहरहाल हिनखे ईअं बि सही आहे, भले हू गोल हुजे, ही थोरो बेज़वी शिकिल जो हुजे। हिन टाइप जो तव्हां हिनखे ठाहियो, मतिलबु त तव्हां सम्झी सघो था त हीअ छा ठही वियो। ऐं हाणे हिन जो जेको बैकग्राउंड आहे उहो ट्रांसपेरेंट ते रखो, ऐं हिनखे PNG में सेव कयो। ओके, हिकिड़ो सेव थी वियो। हाणे तव्हां ईअं कयो जो हीअ जेको मतिलबु त इहो कारे कलर वारो आहे, हिनखे डिलीट कयो, मुकमल डिलीट करे बाक़ी जेको अछे कलर वारो आहे हिन जी थोरी आउटलाइन घटि कयो, जीअं वात में थोरो मतिलबु त सम्झी सघो था छा थियण वारो आहे। ओके, हिन में जेकॾहिं तव्हां कुझु ॿियो ठाहिणु चाहियो, मतिलबु गाढ़ी ज़बान वग़ैरह ठाहिणु चाहियो, त उन ते बि ज़्यादा महिनत लॻंदी,
पाण हिन खे सादे नमूने सां ठाहे था वठूं। पहिरीं हिन खे सेव कयो, सेव करण खां पोइ हिन में पाण खे ज़बान बि ठाहे था छॾियो आहे, छा यादि कंदव। बहरहाल हिकिड़ो ॿियो तव्हां अधु गोल खणो ऐं अधु गोल खे ॻाढ़ो कलर ॾी थोरो साइज़ रीसाइज़ करे हुनखे फिट कयो। हाणे हिकिड़ो प्रोफेशनल सॉफ्टवेयर खोलणो आहे जंहिंजो नालो आहे अलाइट मोशन स्टूडियो, ऐं इन बाबति आउं पूरी वीडियो ठाहे चुको आहियां। जेकॾहिं उहा वीडियो तव्हां नाहे ॾिठी त मथे मतिलबु आई बटन में तव्हांखे उनजो लिंक मिली वेंदो, उहो वञी करे उहा वीडियो तव्हां लाज़मी ॾिसो ऐं पूरी ॾिसो ऐं उन में एनिमेशन खे सम्झो। एनिमेशन खे सम्झण जे लाइ हिकिड़ी ॿी वीडियो तव्हांखे मूं ॾई छॾी आहे जंहिंजो नालो आहे वीडियो स्क्राइब शायदि, उहा वीडियो लाज़मी ॾिसिजो। उन में तव्हां एनिमेशन खे डिटेल सां सम्झी सघो था, न त कल्हो की कंप्यूटर वारी वीडियो खे ॾिसो एनिमेशन सम्झी ईंदो। ठीकु आहे, तव्हां अलाइट मोशन स्टूडियो खे खोलियो ऐं हिते हिकिड़ो नओं प्रोजेक्ट ठाहियो। हिते एस्पेक्ट रेशियो पंहिंजो चूंडियो, इहो जेको आहे 16:9 जो ऐं उनखां पोइ हिते तव्हां मीडिया ते अची करे पहिरीं बैकग्राउंड खणणु चाहियो त खणी सघो था। बहरहाल आउं बैकग्राउंड जे लाइ का बि हिकिड़ी फर्ज़ी तौर ते तस्वीर खणा थो या को वीडियो खणा थो। बहरहाल मूं जामशोरे जी त सिंध यूनिवर्सिटी जी तस्वीर खई आहे ऐं थोरो वधाए यार, एतिरो 20 सेकंडनि जी घटि में घटि हुजे। अच्छा, उनखां पोइ 8 सेकंडनि जी थी आहे, सॉरी यार, हिनखे थोरो अॻिते वधाइजे। ओके, एतिरी सही आहे। हाणे असां मीडिया में अची करे उहो जेको असां वेक्टर ड्रा कयो उहो खणी ईंदासीं। उहो किथे पियल हूंदो? एडोब ड्रा जे फोल्डर में। ओके, एडोब ड्रा जे फोल्डर मां वञी करे उहा तव्हां पिक्चर खणो जेका तव्हां ड्रा करे रखी आहे। अहिड़ा मूं खई आहे न जंहिंजूं अखियूं ऐं वात बिल्कुलु न आहिनि। ठीकु आहे, इहे तव्हां अलॻि ठाहियूं आहिनि। हाणे हिनखे बिल्कुलु टाइम लाइन ते उन हिसाब सां रखो जेतिरे टाइम जी उहा आहे, ऐं उनखां पोइ तव्हां वरी ॿीहर मीडिया मां वञी करे उहा अखि खणी अचो। उन अखि खे रीसाइज़ करण जे लाइ तव्हांखे ॿुधायां पियो त हिते मूव एंड ट्रांसफॉर्म जो हिकिड़ो अलॻि ऑप्शन आहे जेको हेठि तव्हांखे मिले पियो। हिते उन सां तव्हां वधीक आसानी सां उनखे पंहिंजी जाइ ते अखि खे फिट करे सघो था। हिते अची हुन ते क्लिक कयो ऐं उनखां पोइ तव्हांखे हेठि जेको साइड में ऑप्शन मिलनि पिया जेको आहे मूव एंड ट्रांसफॉर्म, ऐं हिते क्लिक करे हेठि स्केल ते तव्हां क्लिक करे स्केल वारो जेको ऑप्शन आहे 3 नंबर ते हिन ते क्लिक करे हिनखे घटाए स्केल खे सघो था। पासे वारो जेको आहे रोटेशन जो ऑप्शन आहे, मथे जेको आहे उहो तव्हांजो मूवमेंट जो ऑप्शन आहे। बहरहाल हिनखे पंहिंजी जॻह ते रखी करे मुंहिंजे ख़्याल में हिते सही आहे, अञा थोरी स्केल घटाइजे। ओके ठीकु, बाक़ी एनिमेशन बि असां हितां ई ॾींदासीं। उहा कीअं ॾींदासीं उहा तव्हां ॾिसिजो ज़रूरु। ओके, ॾिसंदा रहो। हिन जॻह ते अची वई अखि, सही आहे मुंहिंजे ख़्याल में। हाणे इन ई अखि जी हिकिड़ी ॿी कापी ठाहियो। पहिरीं हिनखे मतिलबु टाइम लाइन सां बराबरि रखो, जेतिरी देरि जी तव्हांजो प्रोजेक्ट आहे वर्क एरिया जे सुधी आहे उहो सुधी रखो, ऐं उनखां पोइ वरी इन ई साॻी लेयर खे तव्हां डुप्लीकेट ठाहियो या हुनजो पहिरीं एनिमेशन मुकमल करे पोइ डुप्लीकेट ठाहियो। मुंहिंजे ख़्याल में एनिमेशन मुकमल कजे। एनिमेशन करण जे लाइ बि तव्हां मूव एंड ट्रांसफॉर्म ते अचो ऐं इन खे अचण खां पोइ तव्हांखे अचिणो पवंदो स्केल ते, रोटेशन न बल्कि स्केल ते। ऐं हिते जेको नंढिड़ो विच में लिंक थियो पियो आहे न, हिनखे अनलिंक कयो। अनलिंक करण खां पोइ ॿ तव्हांखे हिते स्क्रोल वारा ऑप्शन मिलंदा, जिन सां हिकिड़ो आहे हिन तरफ़ खां हिन तरफ़, मतिलबु त माण्हू जी अखि मां ढगे जी अखि बनाइण वारो, उहो ई तव्हां सिलेक्ट कयो ऐं हिन सां रिवर्स में वेंदो तक़रीबन हे सुधी, त तव्हां हुनखे अखि खे बंदि करे सघो था। जेकॾहिं फॉरवर्ड में वेंदो तव्हां हुन अखि खे खोले सघो था, तव्हांजी मर्ज़ी आहे। उन हिसाब सां थोरो अॻिते वञी करे हिते की फ्रेम वारो जेको प्लस जो बटण आहे इनखे गौर सां ॾिसो। ठीकु आहे, हिते मुकमल अखि मूं बंदि कई ऐं थोरो अॻिते वञी ही गौर सां ॾिसो, हीअ एनिमेशन आहे। थोरो अॻिते अची ऐं अखि खे मूं थोरो मतिलबु हेतिरी खोली ऐं वरी थोरो अॻिते वञी एतिरो, छो जो इहो अखि त माण्हू देरि सां चुमींदो न। हिननि जेके की फ्रेम आहिनि इन्हनि खे तव्हां हिकिड़ी जाइ तां ॿी जाइ ते मूव करे सघो था। इन्हनि की फ्रेमनि खे तव्हां कॉपी करे अॻिते पेस्ट करे सघो था, या इन्हनि की फ्रेमनि खे तव्हां हिक ॿिए खे वेझो क़रीब चिटो करे सघो था, वधीक एज़ी एज़ करे सघो था, या वरी इन्हनि की फ्रेमनि खे तव्हां डिलीट बि करे सघो था। ओके ठीकु आहे, बसि हिकिड़ो ई सही आहे, पोइ वधीक हुनखे कॉपी करे पेस्ट करे वठिजो।
केतिरी एनिमेशन आहे, इलाही वॾी एनिमेशन आहे, तव्हांखे तकड़ में केतिरो करिणो पवंदो। बहरहाल ओके, इन ई साॻी लेयर खे असां कंदासीं डुप्लीकेट, ऐं डुप्लीकेट करण खां पोइ असां ॿीहर इन खे पंहिंजी जॻह ते रखण जे लाइ मूव एंड ट्रांसफॉर्म ते क्लिक करे इन खे पंहिंजी जॻह ते रखंदासीं। जॻह ते रखण खां पोइ हाणे तव्हांखे ॿीहर वञिणो आहे मीडिया में, ऐं मीडिया मां तव्हांखे खणी अचिणो आहे उहो जेको वात तव्हां ठाहे रखियो आहे। हिते ॿई लेयर खणी अचो, हिकिड़ो शो थिए, हिकिड़ो हाइट थी वञे, हिकिड़ो शो थिए, हिकिड़ो हाइट थी वञे, इहो बहितर रहंदो। बहरहाल इनखे हिकिड़े खे ठाहे थो वठां, वधीक तव्हां सम्झी वेंदा, पाण वॾा होशियारु आहियो ऐं उहो तव्हां सम्झी सघो था, उन हिसाब सां तव्हां हुनखे पाण एडजस्ट करे सघो था। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे क्लियर ॿुधायां, आउं को ग्राफिक्स डिज़ाइनर न आहियां, मूंखे का डिज़ाइन वग़ैरह करणु ईंदी ई कोन्हे। आउं सिर्फ़ु तव्हांखे सॉफ्टवेयर जे बारे में ॿुधाईंदो आहियां। मुंहिंजो कमु आहे सॉफ्टवेयर जे बारे में ॼाण हासिलु करणु ऐं तव्हां ताईं पहचान। अव्हां जो कमु आहे सॉफ्टवेयर सिखी करे पंहिंजो ग्राफिक्स जो कमु अॻिते हलाइणु। ठीकु आहे, ग्राफिक्स डिज़ाइनर ॿिया हूंदा आहिनि, जीअं भाउ रमीज़ सोलंकी आहे, रियाज़ एडिट्स आहे, रियाज़ शर, ऐं नवीद आहे मेहर, यार इहो मूंखां विसरे थो वञो न। ओके, ॿिया बि काफ़ी सारा दोस्त आहिनि जेके वॾा ग्राफिक्स डिज़ाइनर। हिनखे पंहिंजी जॻह ते मूं सेटअप कयो, इहो तव्हां चवंदो तव्हां पंहिंजी जॻह यकी में पइजी वियो, साईं हिनखे मूं सेटअप कोन कयो, हिनखे पंहिंजी जॻह ते मूं सेटअप कयो। अच्छा ठीकु आहे, हिनखे पंहिंजी जॻह ते सेट करण खां पोइ तव्हां हिनखे बि एनिमेट करे सघो था, बिल्कुलु उन ई तरह जंहिं तरह असां अखियुनि खे एनिमेट कयो। ओके, बहरहाल हिन जी बि तव्हां स्केल खे वञी करे अनलिंक करे ऐं पोइ हुनजो जेको हिकिड़े पासे वारो पासो आहे उनखे एनिमेट करणु शुरू करे छॾियो, ऐं बिल्कुलु अहिड़ी तरह तव्हां हुनखे एनिमेट। हाणे आख़िरी चीज़ जेकी रही आहे उहा आहे वेक्टर। वेक्टर हिन में कीअं ठाहिजे, मतिलबु त हीअ अजरक जेकी आहे हुनखे टेक्सचर कीअं कंदासीं। तव्हां ॾिसो त हिकिड़ो पासो ऐं तव्हांखे ॾेखारण खां बिना करे वियो आहियां, ऐं हिकिड़ो पासो आउं ईअं कंदुसि जो प्लस जो बटन आहे हुन ते क्लिक करे ड्राइंग ते क्लिक करे हेठि जेको पासे में हूंदो वेक्टर ड्राइंग, ॾिसो ही अलॻि तव्हांखे ऑप्शन मिले पियो वेक्टर ड्राइंग। इन ते क्लिक करे हेठि तव्हांखे कंट्रोल हिन ऐप में ज़्यादा मिलंदो आहे, ऐं इन हिते जिते स्वाइप ईयर वारो ऑप्शन आहे हिते आङुरि रखी करे तव्हां आसानी सां पॉइंट ऐड करे सघो था, ऐं आसानी सां पंहिंजे हिसाब सां वेक्टर ठाहे सघो था। हिन में तव्हांखे मतिलबु कंट्रोल तमामु ज़्यादा मिलियल आहे, ख़ासि करे इन ई एप्लीकेशन में जंहिंजो नालो आहे मोशन स्टूडियो। ठीकु, ऐं पंहिंजे हिसाब सां पॉइंट ऐड कंदा वञो, ऐं जीअं फोटोशॉप अॻु में हूंदो न, फोटोशॉप 7 कहिड़ो हूंदो, फोटोशॉप 7 हूंदो, बस 7 अलाए ख़ाली 7 हूंदो। उन में जेको हिकिड़ो ई टूल हूंदो कटिंग जे हवाले सां, 3 टूल हूंदा। हिकिड़ो मैजिक वारो टूल हूंदो त उहो ख़ाली बैकग्राउंड जे लाइ हिकिड़े कलर खे पिक कंदो, उन में उहो कपिड़ा पिक करे वठंदो, कहिड़ो हुनखे छॾ खणी। उन खां अलावा हेठि तव्हांखे हिन में पेन टूल वारा जेके बि ऑप्शन हूंदा आहिनि न आफ्टर इफेक्ट में, उहे सभई ऑप्शन तव्हांखे हिते मिलनि पिया। मतिलबु त हिते बि तव्हांखे पॉइंट खां वठी करे हुन में पॉइंट ऐड करे सघो था, हुनखे तव्हां छिके करे ॿी जॻह ते रखी सघो था। लिप्स छा चवंदा आहिनि उहो करे सघो था, जेको कुझु चवंदा आहिनि उहो लिस्ट टई ॿोलीअ। ओके, हेठि तव्हां हिनखे पेन वारो डबल, हिन पासे बि तव्हांखे कुझु माइनस ऐं प्लस जा आइकन मिलनि पिया, ऐं उन खां अलावा तव्हांखे उहो मिले पियो बैलेंस वारो एरो। हिन ते क्लिक करे तव्हां कंहिं बि पॉइंट खे डबल करे सघो था, मतिलबु त कंहिं बि तरफ़ रोटेट करे सघो था। बहरहाल पंहिंजो कमु हुनखे टेक्सचर करण जे लाइ, उन लाइ असां हिनखे हेसि ताईं करे आयासीं। हाणे असां वेंदासीं कलर एंड फिल में, ऐं फिल ते क्लिक करे साइड में जेको ऑप्शन आहे मीडिया वारो, इन ते क्लिक करे ऐं सिलेक्ट मीडिया ते क्लिक करे असां खणंदासीं उहो अजरक जो फ़ोटो जेको मूं डाउनलोड करे रखियो आहे, ऐं हिते फिल थी वियो। ऐं हाणे ॾिसो दोस्तो, बूम, ईअं चवंदा आहिनि न यूट्यूबर, बूम माना कमु थी वियो। हीअ तव्हां ॾिसी सघो था त हाणे मुकमल तौर ते उहा वीडियो ठही चुकी आहे। ऐं सिर्फ़ु मां बैकग्राउंड तस्वीर चेंज करियां थो। तस्वीर चेंज करण खां पोइ तव्हां ॾिसी सघो था हेठि टेस्ट सामान एलिमेंट, हिननि खे तव्हां हितां खां मतिलबु त एडजस्ट बि करे सघो था, ऐं उन खां अलावा हिननि जो ग्रुप बि ठाहे सघो था। हिननि सभिनी लेयरनि खे सिलेक्ट करे मथे जेको बटन मिले पियो क्रिएट ग्रुप, इन ते क्लिक कंदो त इहो हिकिड़ो अलॻि ग्रुप थी वियो। सॉरी पर हिन में अजरक वञे हली, ख़ैर आहे हिकिड़ो मिंट, मूं किथे ग़लती कई आहे, हा हीअ ग़लती कई आहे। ॿीहर हिनखे आउं ग्रुप ठाहियां थो। हाणे तव्हां ॾिसो
त हीउ ग्रुप ठही चुको आहे ऐं हेठां हुनजे बैकग्राउंड बि अहिड़ो अची चुको आहे। हाणे सिर्फ़ु ऑडियो जी ज़रूरत आहे ऐं मीडिया ते क्लिक करे हेठि ऑडियो ते क्लिक करे हितां को बि ऑडियो खणी तव्हां ॾेई सघो था ऐं तव्हांजो कार्टून तयारु आहे। बाद में हुनखे सेव करे अपलोड करे सघो था या केॾांहुं बि करे सघो था ऐं तव्हांजो कार्टून तयारु आहे। त दोस्तो बसि फ़िलहाल जे लाइ एतिरो ई। उमेदु आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। वधीक वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी निशान ते क्लिक करे को बि सुवाल कमेंट में लिखी छॾियो ऐं ईंदड़ वीडियो जो ज़रूरु इंतज़ारु कयो। थी सघे थो त एडोब कैरेक्टर एनिमेशन वारो जेको मामिलो आहे उहो अञा अजीब आहे। हुन में तव्हां 3D 2D कार्टून सभु ठाहे सघो था। मोबाइल में 3D कार्टून कीअं ठाहिनि इन्हनि जे बारे में बि हिकिड़ी वीडियो ज़रूरु ईंदी। ऐं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, बाए।